बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं हूँ सिंधी एजाज और आज हम अपने गांव हाजी बिलाल खान चाचड़ की आपको विज़िट कराने जा रहे हैं। मेरे साथ है बिरादर मोहम्मद यूसुफ और मोहतरम हमादुल्लाह। उसके साथ आज हम ये वीडियो बना रहे हैं। इंशाल्लाह ये हमारे नए व्लॉग के तौर पर आप देखेंगे। उम्मीद है कि आपको बहुत ज़्यादा पसंद आएगा। तो चले चलते हैं अपने गाँव की विज़िट कराने के लिए। सबसे पहले ये हमारा गाँव है, ये बोर्ड लगा हुआ है प्राइमरी स्कूल के नाम से, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बुलो खान चाचड़। तो यहाँ से हमारे गांव में एंट्री होती है। इस मौसम में हमारे इस गांव में करेला वगैरह वो होता है और करेले ये सेहत के लिए ज़्यादा मुफीद हैं। हमारे जो बच्चे हैं वो तकरीबन जो तालीम हासिल करने में मसरूफ़ हैं। हमारे कुछ बच्चे हैं वो इस्लामाबाद में ज़ेर तालीम हैं, कुछ बच्चे कराची में ज़ेर तालीम हैं, कुछ बच्चे हैदराबाद में ज़ेर तालीम हैं, कुछ बच्चे पन्नो आकिल में ज़ेर तालीम हैं। ये दरख्त हैं, ये हमारे गांव की बहुत ही खूबसूरती है जो अल्लाह तबारक व तआला की तरफ से कुदरती इनाम है। क्योंकि जहाँ दरख्त होता है वहाँ आबादी और शादाबी होती है और दरख्त जो है यहाँ हमारे मौसम में जो कलीदी किरदारु अदा करता है। वण ई असांजी इन ॻोठ जी ख़ूबसूरती जो वॾो जेको सबबु आहिनि। छो त हिन वणनि जे करे ई जेको आहे त ऑक्सीजन जेका माण्हू खे मुहैया थिए थी ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो जेका फ़ाइदा इफ़ादियत जेका माण्हुनि ते इंसानियत ते पहुचे थी। हिन जी हिन ऊन्हारे जे ततल महीननि में तुतल ॾींहंनि में जेका थधिकार आहे उहा अल्लाह तबारक व तआला जी वॾी नेमत आहे। अचो तव्हांखे विज़िट करायूं था असांजी ॻोठ जी नंढड़ी दुकान ॾे। अस्सलाम वालेकुम। ये आहे मोहतरम भाऊ सिराज अहमद जंहिं जेको आहे त दुकान खोलियो आहे असांजी ॻोठ जो। नंढो दुकानु आहे, अॻिते हली करे वॾे दुकान में तब्दील थींदो। साईं दुकान तव्हां कॾहिं खोलियो साईं? साईं मौली साहब हिन तक़रीबन हफ़्तो थी वियो आहे। अच्छा, हिते तव्हां गैर मयारी शयूं त न रखियूं आहिनि साईं जेके ॿारनि जी सिहत जे लाइ नुक़सानदा हुजनि? न मां त आरज़ी वेठो आहियां हिते, हे असल में आहे सईद अहमद जो, मां आरज़ी वेठो आहियां, उहो वियो आहे कंहिं कम सां। माशाअल्लाह, असां तव्हांजे लाइ दुआ गो आहियूं त हीअ जेको आहे त दुकानु हिकिड़ी वॾे दुकान में तब्दील थी वञे ऐं जेको आहे त तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में अल्लाह बरकत अता फरमाए। वॾी महिरबानी, थैंक यू। असांजे ॻोठ जी जामिया मस्जिद जेका असांजे ॻोठ जी आबादी जो वॾे खां वॾो सबबु आहे। ये वो अल्लाह के घर हैं जिनकी वजह से दुनिया आबाद होती है, इसमें इबादत होती है, यहाँ कुरान मजीद की तिलावत होती है। मौलाना अब्दुल रज़ाक मेखो साहब रहमतुल्लाह अलैह हमारे यहाँ आया करते थे। एक मरतबा कि हम जिस गांव में जाते हैं और देखते हैं कि वहाँ मस्जिद आबाद है तो हम समझते हैं कि गांव वालों की मस्जिद से उल्फत और मोहब्बत है कि उन्होंने मस्जिद को खूबसूरत बनाया है, बेहतरीन बनाया है। जाते हैं कि मस्जिद वीरान है तो वहाँ समझते हैं कि इन गांव वालों का मस्जिद से गहरा ताल्लुक़ नहीं है। तो अल्हम्दुलिल्लाह हमारे गांव वालों का मस्जिद के साथ बहुत कलीदी ताल्लुक़ है। ये जो देख रहे हैं शादाब और आबाद, आप अंदाज़ा लगा सकते हैं तो हमारे गांव वालों का मस्जिद से कितनी गुर्बत है और कितनी उल्फत है। तो आए मस्जिद के अंदर आपको विज़िट करें। माशाअल्लाह ये असांजी जामिया मस्जिद हूंदी है, विंडोज़ आहिनि आर पार में हिननि जे ज़रिए जेको आहे ॿाहिरीं हवा जेको आहे अंदरि अचे थी ऐं ॿाहिरि जेको मुंतक़िल थिए थी। इन जे करे मस्जिद काफ़ी थधी जेका रहंदी आहे ऐं हवादार रहंदी आहे जंहिंजे करे मस्जिद काफ़ी सुकूनदा हूंदी आहे। स्टोर आहे जिते असां जेको आहे त अज़ान वग़ैरह चवंदा आहियूं लाउड स्पीकर जे ज़रिए। सो तव्हां ॾिसी सघो था हिते अज़ान थींदी आहे ऐं जुमे जॾहिं लाउड स्पीकर ॿाहिरि मुंतक़िल थींदा आहिनि तकरीर हुन स्टोर में असां जुमे जो सामान जेको आहे जुमे जूं सफ़ूं वग़ैरह आहिनि जेके असां उन में इस्तेमालु कंदा आहियूं। त मस्जिद जे लाइ मस्जिद सां गॾु स्टोर हुजणु लाज़मी आहे छो त मस्जिद जो जेको सामान वग़ैरह आहे उहो हुते महफ़ूज़ रहंदो आहे। हीअ जेको आहे त मस्जिद आहे जामिया मस्जिद बिलाल जंहिंजी तव्हां विज़िट कई।
अल्लाह तबारक व तआला इन ॻोठ खे इन मस्जिद खे क़यामत जी सुबुह ताईं शादो आबाद फरमाए। हीअ असांजो जेको आहे ॻोठ आहे ख़ूबसूरत ॻोठ आहे ऐं ॻोठाणो माहौल हुजे औताक हुजे ऐं उते ही छपिरो न हुजे त कहिड़ो मज़ो थींदो। सो ही असांजे लाइ एसी रूम खां वधीक जेको ही असांजे लाइ छपिरो आहे। ऊन्हारे जो तमामु वक़्तु जेको असांजो हिते गुज़रंदो आहे वॾनि जी सोबत में वॾनि जी कचहरियुनि में असांजो वक़्तु हिते गुज़रंदो आहे। हाणे बि तव्हां ॾिसी सघो था एसी खां वधीक थधी हींअर महसूसु थी रही आहे। तबे ट्रस्ट जमी तालीम कुरान ॻोठ हाजी बिलाल उर्फ बुलो खान चाचड़। तो पहले तो ये मस्जिद में पढ़ाई होती थी, मस्जिद की तकद्दुस और मस्जिद की सफाई बरकरार रखने के लिए, और ये मदरसा बनाया हुआ है। आइए आपको मदरसे की विजिट कराते हैं। अस्सलाम वालेकुम। ये असांजे मदरसे जो ख़ानदानी उस्ताद आहे उस्ताद हाफ़िज़ मज़हरुद्दीन भयो साहब। हिन खां असां व्यूज़ वठूं था त साईं हीउ मदरसो कॾहिं खां क़ाइमु थियो ऐं तव्हां कॾहिं खां जमियत तालीमुल क़ुरान सां मुंसलिक आहियो? साईं असां तक़रीबन जमियत तालीम क़ुरान में त 95 94 खां हूंदासीं, बाक़ी 2010 मां शुरू आहियूं अञा ताईं रहूं था। मतिलबु त 14 खां 15 साल तव्हांखे थी विया आहिनि। तालीमुल क़ुरान जी पढ़ाई जी छा ख़ुसूसियत आहे, कहिड़ी वजह आहे जंहिंजे करे तालीमुल क़ुरान जो इदारो जेको मक़बूल हुयो आहे, बाक़ी तमामु इदारा उहे नथा हली सघनि? तव्हां हिन वक़्तु सीनियर आहियो तालीमुल क़ुरान में, छा महसूसु कयो था तालीमुल क़ुरान? तालीमुल क़ुरान जो इदारो उन करे मक़बूल आहे जो नाज़रान जी तालीम कंहिं बि इदारे में अहिड़ी तरह ऐं मज़बूत तरह न ॾिनी वेंदी आहे सही अदायगी सां। तालीमुल क़ुरान सां गॾु तरबियत बि मिले थी, निमाज़ आहे, दीनियात आहे, उन में काफ़ी जेका मौज़ू आहिनि हाणे त माना कि तालिबनि जी ऐं उस्ताद जी इदारे तरफ़ों वक़्तन फ़वक़्तन तरबियत थींदी रहे थी। रहे थी ऐं हर महीने में तक़रीबन इम्तिहान थींदो रहे थो। 3 महीननि खां बाद इम्तिहान थींदो आहे जेको मरकज़ जी तरफ़ां ॿिया नुमाइंदा मोकिलिबा आहिनि। छशमाही हाणे छोकिरनि खां थोरा व्यूज़ वठंदासीं। हा हीअ आहे नंढड़ो अब्दुल गफ़ूर। हा तोखे छा ईंदो आहे? मौलूद ईंदो आहे, कलमो ईंदो आहे ऐं अल्लाह ताला के रहमतों बड़ाई हम्द सबसे अक़ला अल्लाह है, सबका मौला अल्लाह है, सबको उसने पैदा किया है, कुदरत वाला अल्लाह है, सबकी दवाएं सुनता है, रहमत वाला अल्लाह है। माशाल्लाह जज़ाकल्लाह। والطيبات السلام عليك أيها النبي رحمة الله وبركاته السلام علينا وعلى عباد الله الصالحين माशाल्लाह। بسم الله الرحمن الرحيم قل أعوذ برب الناس ملك الناس إله الناس من شر الوسواس الخناس الذي يوسوس في صدور الناस من الجنة والناس। माशाल्लाह दीनी तालीम सां गॾोगॾु असां वटि असरी तालीम ऐं दुनियावी तालीम जो बि इंतिज़ाम आहे जेका असांजे वॾड़नि जी दिलचस्पी आहे तालीम सां। हीउ इदारो जेको आहे त अल्हम्दुलिल्लाह असांजो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी बुलो खान चाचड़ आहे जेको तव्हां विज़िट करे सघो था। पहिरियों हिकिड़ो कमिरो हूंदो हुयो ऐं 250 खां 300 छोकिरनि जी दाख़िला हूंदी हुई। असांजे वॾनि जी दिलचस्पी जे करे हीउ स्कूल नंढड़े कमरे मां हिकिड़ी वॾी बिल्डिंग में तब्दील थियो आहे। तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु बि असांजो स्कूल तालीमी एतबार सां पूरे तालके तंगवानी में ज़िले कश्मीर में फस्ट ते आहे। हिते अॼोको इकराम जी उस्ताद हिन स्कूल सां मुहबत ऐं दिली लॻाव आहे जो पंहिंजे ख़र्चे ते पंहिंजी महिनत सां हिननि पार्क सजायो आहे। हिते मुख़्तलिफ़ सावक कई आहे। मां घर बि चयुमि त सावक ऐं वण ऐं ही जेके ॿूटा आहिनि इहे असांजे ज़ात जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि, असांजे इलाइक़े जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। त हीअ असांजो मुकमल स्कूल आहे जेको आहे त जहालत जे उन बाहि खे विसाए करे इल्म जी ख़ुशबू खे फैलाइण खां पोइ ही असां तव्हांखे पंहिंजे स्कूल जी विज़िट कराए रहिया आहियूं। ऐं हिते बाक़ाइदा ईअं न सम्झो त ही ॿारियाड़ी जो इंतिज़ाम स्कूल आहे। हिते बाक़ाइदा यूनिफॉर्म सां जेका शागिर्द ईंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे त मुकमल तौर ते असेंबली थींदी आहे, पीटी थींदी आहे। उस्तादनि जी गहरी दिलचस्पी आहे। इन जे करे काफ़ी दूर दराज़ इलाइक़नि खां शागिर्द कई अची करे असांजे स्कूल में तालीम हासिल करे रहिया आहिनि, पढ़ी रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह स्कूल मस्जिद मदरसे सां गॾु हे असांजे
जेको आहे ॿारियाड़ी जी औताक आहे। औताक सिंध जी सकाफ़त मां जेको आहे त हिकु अहम वरिसो आहे जेका असांखे वॾड़नि मां मिलियो आहे। सिंध महिमान नवाज़ी जे हिसाब सां मशहूरु आहे, मारूफ़ आहे। ऐं असांजे वॾनि उन रिवायत खे बरक़रार रखंदे उन वक़्तु असांजा घरड़ा बि नंढड़ा पर औताक इन ई कंडीशन में हिन औताक खे तक़रीबन 20 सालनि खां मथे अरसो गुज़री चुको आहे, जेका अलहमदुलिल्लाह हिन वक़्तु बि वॾी आब ऐं ताब सां जेका तव्हांजे साम्हूं आहे। त हिन औताक जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मुहैया आहिनि। अलहमदुलिल्लाह बाक़ाइदा महिमान नवाज़ी जे एतबार सां बि असांजे वॾड़नि पंहिंजे पाण खे पोइ हिते न रखियो आहे। हीअ ख़ूबसूरत औताक तयारु करे हिन बंगले नुमा औताक खे तयारु करे पंहिंजी महिमान नवाज़ी जो सबूत ॾिनो आहे। मां थींदा आहिनि हीअ असांजे औताक जो हिकिड़ो रूम आहे, तव्हां ॾिसी सघो था। हिन जी वॾी सेटिंग थियल आहे, AC लॻियल आहे ऐं हिते अलाह वारा आलिम ऐं ऑफिसर तबिको हिते ईंदा रहंदा आहिनि। त हीअ बि असांजे वॾड़नि जो असांजे मथां वॾो अहसान आहे जो अहिड़ो प्लेटफॉर्म तयारु करे असांखे पंहिंजे वॾड़नि जे वरिसे ते हलण जी जेको आहे त तलक़ीन कई आहे, तरबियत ॾिनी आहे। त असांजा वॾड़ा सख़ी आहे, औताक़ी आहे, महिमान नवाज़ आहे। अवां बि जेको आहे त इन पेशे खे बरक़रार रखो, इन वरिसे खे बरक़रार रखो। महिमाननि जी आमद रफ़्तार जो सिलसिलो थिए त उन में तव्हां दिलचस्पी वठो। अचो तव्हांखे ॿिए रूम जी विज़िट करायूं था। लाइट बंदि। हीअ असांजो ॿियो रूम आहे जेको तव्हां ॾिसी सघो था ऐं हिते असां हिते वेंदा बि आहियूं ऐं वक़्तनि फ़वक़्तनि जेको आहे त महिमाननि सां पाण बि अलहमदुलिल्लाह तक़रीबन असांजो वक़्तु सुठो गुज़रंदो आहे। जेके असांजा नंढड़ा पढ़ंदा आहिनि ॿार उहे ईंदा आहिनि त असांखे ॾाढी फ़र्क़ु थींदी आहे, पोइ हुननि सां गॾिजी हिते वक़्तु गुज़ारींदा आहियूं। ख़ासि तौर ते न्यूज़ वग़ैरह या क्रिकेट वग़ैरह हलंदी आहे त उन जो इंतज़ाम बि मौजूदु आहे। हीअ जेका तव्हां लाइटिंग ॾिसी रहिया आहियो, बिजली वारनि जो को बि इंतज़ाम न आहे। हीअ असांजी पंहिंजी सोलर बिजली आहे, जंहिंजे करे जेको आहे त हीअ ख़ूबसूरत जेको महल तामीर थियो आहे। त हीअ न्यूज़ वग़ैरह बि असां हिते वेही करे ॾिसंदा आहियूं। हिते महिमान ईंदा आहिनि त उन्हनि सां बि दिलकुशोरी थींदी आहे, कचहरी थींदी आहे। त हीअ असांजे जेको आहे त अॼु ॻोठ जी तव्हां विज़िट कई जेका अलहमदुलिल्लाह काफ़ी बहितरु लॻी हूंदी तव्हांखे ऐं इनशाला कंहिं ॿिए मौक़े बुलो ख़ान चाचड़ जी तव्हांखे विज़िट कराईसीं। उमेदु इहा आहे त तव्हांखे ॾाढी पसंदि आई हूंदी। मुंहिंजी रफ़ाक़त में हुया बिरादर मोहम्मद यूसुफ जेका कैमरे जा फ़राइज़ बि सरअंजाम ॾेई रहियो, हमादुल्ला समी साहब, उन खां अलावा काफ़ी दोस्त गॾु आहे। सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, ख़ासि तौर ते तव्हां नाज़रीन जी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। मिलंदासीं हिकिड़े नए विलाग सां गॾु।